गिरेबान हित खुलियो पियो बा हित थी हले मां रब करीम कुरान मजीद में ऐलान कियो ओ तकब्बुरई वडाई सां घुमण वारो ओ मामा करे सीट जी हलण वारो छाते मामा कई तव अथव चा पंहिंजो त कुछ भी न थव कुरान मजीद में ऐलान कई केड़ो अचो बाबा खोलिया कुरान मजीद फरमाए फले अनूरुल इंसान फले अनूरुल इंसान मिम्मा खुलिका खुलिका मिम्मा दाफकी यखरुजु मिन बैन सुलब व तराइब इन्नहु अला रजी लकादिर। अचो तो कुरान मजीद में लोली जाओ तहां जी लूं लूं ही ठड़ी पई परमा जो निंद्र मिले न मिले असा मस्तान के कुरान मिलियो जणो सब कुछ दुनिया में मिलियो आए त हिन मज़ोन ओ कुरान अज़ीम में ऐलान करने चाहिए त फलियनूरिल इंसान फलियनूरिल इंसान मिम्मा खुलिका खुलिका मिम्मा दाफकी यखरुजु मिन बैन सुलब व तराइब इन्नहु अला रजी लकादिर। ओ तकबर सां घुमण वारो ओ मामा करे हलण वारो ओ वडाई सां नाज़नो नखरन सां घुमण वारो छाते मामा कई तो औकात पानी सुजानो ता आयो छा किने ट्रिप कंदड़ पानी मटे तहां के लखन जो लाल मां बनायो तम हया क्यों मुझे आडो तकबर वडाई न कयो के मां के हुस्न ॼणु ईंदो आ हेॾे तक के मां के हुस्न ॼणु ईंदो आ तई अल्लाह में मां के खसण में ईंदो आ अखियूं ॼणु ईंदियूं आहिनि तई अल्लाह में मां खां लम्हे में मां खां खसण में ईंदियूं आहिनि ओ बानो कन ॼणु ईंदा आहिनि त मां खाए लम्हे में खसण में ईंदा आहिनि ज़बान मां ॼण ते कादर आ खसण ते भी कादर हया क्यों मुझे आडो तकबर वडाई न क्यों हलाता हलाता अलल इंसान हीन मिन तहर लम यकुन शैअम मज़कूरा इन्ना खलक़नल इंसान मिन नुतफ़तिन अमशाजिन नब्तलीह फजअलनाहु समीअम बसीरा। मुंहिंजी आडो वडाई था कयो मुंहिंजी आडो मामा कीअं कई तव वो वक्त याद क्यों साईं केड़ो जैनियत तवाजो दुनिया में नाव निशान न हो किने गजल नतवे मटे तहां के दिसंदड़ बुधंदड़ करे पैदा करण वारो केर आहे अब के पैदा कयो छया से सोन जे पानी में ना ना चांदी जे पानी में ना गुलाब जे गुलन जे खुशबूदार पानी में चईन ना
साईं कुर्बान वञो केड़ो पानी हो जे मोहम्मद असांखे लखन जो लाल इंसान करे पैदा कई केड़ो पानी हो जे मो असांखे पैदा करे दुनिया में असांखे चुमन जे लायक बनाइण वारो तू पाण औकात